त सिंध सिंध करण वारो जज़ीरन वसीलन ऐं बेटन ते राशिद राशिद करण वारो नमरताए नौशीन ते राशिद राशिद जो सदाओं करण वारो ओ सिंध जे हर बुलंदड़ इशू ते मूंखे छॾण वारो ॿुधायो त तव्हांजे सिंध जे तक़सीम जो मामलो थो थिए त मां थो चवां त सिंध खपाईंदे पादर खाईंदे तव्हां सां गॾु मां थो रहां। ज़ुल्फ़कार आबाद जो मंसूबो आहे तव्हां सां गॾु मां थो रहां। बहरिया जो मंसूबो आहे तव्हां सां गॾु मां थो रहां। मंदरनि खे मस्जिदनि खे इमाम बारगाहुनि खे दरगाहुनि खे बाहि थी लॻे तव्हां सां गॾु मां थो विसायां। स्कूलनि में तालीम कोन्हे तव्हां सां गॾु मां एहतिजाज ते। अस्पतालुनि में इलाज कोन्हे तव्हां सां गॾु मां एहतिजाजनि ते। स्कूल जे मास्तरनि खे नंबर पूरा कोन्हनि सभ खां वधीक रड़ियूं मां थो कयां। ॿुधो 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 सिंध जे हर इशूअ ते मां तव्हां सां गॾु थो रहां पर क़ुरान खे बाहि थी लॻे तव्हां गूंगा शैतान छो था बणिजो। रसूलुल्लाह जे शान में गुस्ताखी थी थिए तव्हां काॾे था मरी वञो। होली होली करण वारो तव्हांखे होलीअ ते गैरत थी अचे हुज़ूर जे इज़्ज़त ऐं नामूस ते तव्हांखे गैरत छो न थी अचे। तव्हांखे मंदरनि ते गैरत थी अचे। तव्हांखे सखर ऐं हैदराबाद ऐं कराचीअ जे मस्जिदनि ते गैरत छो न थी अचे। तव्हांखे नमरता ऐं नौशीन ते गैरत थी अचे तव्हांखे क़ुरान ते गैरत छो न थी अचे। अॼु क़ुरान खे गटर में लारकाणे में फिटो कयो वियो आहे। अॼु सुबुह काथे हिन सिंध सिंध करण वारा मस्जिद जे लाइ रोआं त मां अकेलो मदरसे जे लाइ रोआं त मां अकेलो ख़त्मे नबुव्वत जे लाइ रोआं त मां अकेलो सहाबा जे इज़्ज़त ऐं नामूस जे लाइ रोआं त मां अकेलो ऐं सिंध जे लाइ रोआं त सभु गॾिजी दुरंगी छोड़ दे यकरंग हो जा। जेकॾहिं बहरिया ऐं ज़ुल्फ़कार आबाद ते मूंखे तव्हां सां गॾु रोअणो आहे त मस्जिद ते बि तव्हांखे मूं सां गॾु रोअणो पवंदो।